नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त के ठठो में ख़बर ॾींदड़ सालन का ठठे में ताफ़ियल SHO गारो जेको सियासी धुरिन जो कमदार हुजण सां गॾु पाण के IG DIG SSP का मथां सराईंदड़ करप्ट अमलदार जे मनशा जहिड़े ज़हर के हथी ॾेई ज़िले जी अवाम के तबाह बर्बाद करण सां गॾु अवाम जी जान व माल के गैर महफूज बणाए चोरन लुटेरन धाड़ेलन जे हवाले करे छॾियो है। ऐं पाण सां मनशात जे कारोबार सां गॾु सब्जी मंडिन फ्रूट मंडी जहिड़े कारोबार मां गैर कानूनी तौर आमदनी कमाइण में मसरूफ़ बणियल आहे। संदसि थाणे जे हथ गारो डोई वारदातुन फुर लुट रोज़ जो मामूल बणियल आहे, पर संदसि कन ते जूं बि नथी। सुर ताज़ो हिकु ॾींहुं अॻु गारो जे वापारी खां लखें रुपया फोरू फुर करे फरार थी विया, जंहिंजे नतीजे में गारो जी अवाम सरापा एहतजाज बणिजी रोडन ते निकिरण बाद गारे थाणे जो घेरा करे छॾियो। अहिड़े करप्ट ॾोहारी चोरन मनशियात फिरोशन जे साधारण अवाम दुश्मन SHO गारो के पुलिस डिपार्टमेंट में हुजण घुर्जे, गैर कानूनी कल धंधन एवज कानूनी गिरफ्त में हुजण घुर्जे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।